वालेकुम सर। वालेकुम सलाम मिस्टर सालिह खान। आयो वियो मिस्टर सालिह ॿुधायो आऊं तव्हांजी कहिड़ी ख़िदमत करे सघां थो। मौलाना साहब, अॻिमें बि तव्हां पीर सोराब खे अरेस्ट कयो हुयो, पर पोइ बि अलाए छो पीर सोराब खे सज़ा बि न थी। सर, मूंखे ख़बर न आहे त तव्हां एॾे वॾे ॾुहारी खे ऐं छुड़वाक छॾे ॾिनो ऐं हुनखे आज़ादु करे छॾियो। मिस्टर सालिह मसलत का बि न हुई। हिकु सचो ऐं ईमानदार ऑफिसर कॾहिं बि मसलत खां कमु न आहे वठंदो। मिस्टर सालिह असांजी कोशिशि हूंदी आहे त बेगुनाह खे का बि सज़ा न थिए ऐं गुनहगार खे सज़ा थिए। सर, पोइ बि पीर सोराब त आज़ादु थी वियो, इन जो कहिड़ो सबबु थी सघे थो? ॾिसो मिस्टर सालिह, जॾहिं फरियादी केस तां हथु खणी थो वञे न, पोइ असां मजबूर था थी वञूं, पोइ कानून कुझु बि नथो करे सघे। हा सर, इहा ॻाल्हि बि आहे। पंहिंजी सिंध में शऊर अलाए कॾहिं ईंदो। मिस्टर सालिह, अवी ॿुधायो कीअं आया आहे? सर, हिन वक़्तु बि पीर सोराब तव्हांजे लाकअप में आया। तव्हां हुनखे पाण जाइ वारदात तां गिरफ़्तार कयो आहे, पर अॼु ताईं तव्हां मुजरिम खे अदालत जे हवाले न कयो। सर, मूंखे सम्झ में नथो अचे त अञा ताईं तव्हां पीर सोराब खे रिमांड में रखी वेठा आहियो। मिस्टर सालिह, इन केस खे अवां छॾियो। हिन केस सां अवां जो को बि वास्तो कोन आहे। मिस्टर सालिह, अवी ॿुधायो अॼु कीअं अचणु थियो आहे? मौलाना साहब, पीर सोराब हीर जो बि ॾुहारी आहे। हुन बेगुनाह पीर जावेद जो कोर्ट में हुनखे क़ैद करे छॾियो ऐं आउं चाहियां थो त उहो केस बि पीर सोराब ते लॻायो वञे। पीर सोराब खे क़ाबू थियणु खपे, पर न ॾाढो ख़तरनाक माण्हू आहे, वॾो नुक़सानु करे सघे थो। मिस्टर सालिह, इहो केस ऑलरेडी पीर सोराब ते लॻल आहे। तव्हां बेफ़िक्र थियो, कानून पंहिंजो रस्तो इख़्तियार करे रहियो आहे। ऐं हा मिस्टर सालिह, ॾुहारी सज़ा खां बची हरगिज़ न सघंदो। सर, अलाह करे त हर ॾुहारी खे सज़ा मिले, त जीअं उहो ॾुहारी ॿीहर ॾोह करे त हुनखे अहसासु थिए। पर मिस्टर सालिह, हिते ईअं नथो थिए, छो जो हितां जा थाणा वॾेरनि खे विरासत में मिलियल आहिनि। साईं, हिते जो सॼो सिस्टम ई बदबूदार थी वियो आहे। मिस्टर सालिह, छा थो करे सघिजे? बस सर, कुझु नथा करे सघूं। जेको ज़माने में थिए पियो हुनखे फेस करिणो आहे। असांखे हाणे इजाज़त आहे। ठीकु आहे मिस्टर सालिह, तव्हां इजाज़त आहे। थैंक यू।